किस्त ब सिंध यूनिवर्सिटी जे दिल आर्ट्स फैकल्टी जे डिपार्टमेंट क्रिमिनोलॉजी खां वठी CL ताईं जो सफ़र मां पंहिंजे डिपार्टमेंट मां जॾहिं दोस्तनि सां टोली जी सूरत में निकिरंदो हुअसि त कंहिं माण्हूअ जूं नज़रूं मुंहिंजो पीछो कंदियूं हुयूं। टोकण दे दोस्त पुछंदा हुआ त वॾा कंहिं वटि पलांद रहियल अथई। मां बि मुस्कुराए चवंदो हुअसि त न दा असां त मुन जा सफ़ीर आहियूं। पोइ कंहिंसां कहिड़ी दुश्मनी थी सघे थी त दोस्तनि खां जवाब मिलंदो हुयो त अदा माण्हू तुंहिंजे हर चुरपुर ते नज़र रखियो अचनि। मां बि दिलि जो दिलि में ख़ुशि थी शुकारो भरे चवंदो हुअसि त हाओ अदा माना चइबो त शिकारी पाण निशाने ते आहिनि। सॼी संगत जा टक निकिरी वेंदा हुआ। आकाश अंसारी जो शेर जियां मुंहिंजे बि हाल जी हालत कुझु इन रीति हुई त जीअं विसारे तूं वेही रहियो पिरी ईअं विसारे छॾण मुंहिंजे वस में न। तोसां पर पुट ख़्यालनि में परचां रुसां रूबरू कुझु चवण मुंहिंजे वस में न। मां बि दिलि खां मजबूर थी आॾी अख सां सर्च ऑपरेशन कंदो हुअसि त उहे माण्हू अणॼाणती पंहिंजे भर वारनि सां कचहरीअ में लॻी वेंदा हुआ। हाय मुंहिंजा नसीब, मुंहिंजे डिपार्टमेंट जा 2 साल आर्ट्स फैकल्टी में घुमंदे घुमंदे गुज़री विया। बाक़ी बचा 2 साल लिक छुप में हिक ॿिए ते नज़र रहंदी हुई। आख़िर हिकु ॾींहुं अयूब खोसे जे हिन सिटुनि जीअं अख़्तिताम करे यूनिवर्सिटीअ खां अलविदा कईसीं त सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं। सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं। तरस थोरो चंड पियो उभरे अञा, तरस थोरो चंड पियो उभरे अञा। यादि हिकिड़ीअ खे सुमारे पोइ हलूं। तरस थोरो हूअ भली यारस बञे, तरस थोरो हूअ भली यारस बञे। वाव ख़ुशबूअ खे उॾारे पोइ हलूं। तरस थोरो हर गिटी आहे उदास, तरस थोरो हर गिटी आहे उदास। दिलि वठे के लुड़क हारे पोइ हलूं। तरस थोरो हूअ भली मुर्की वठे, तरस थोरो हूअ भली मुर्की वठे। नेण नेणनि में उतारे पोइ हलूं। तरस थोरो गुल अञा नाहिनि टिड़िया, तरस थोरो गुल अञा नाहिनि टिड़िया। तरस थोरो ग़म विसारे पोइ हलूं। सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं। तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं। फ़क़ति तुंहिंजो क्रिमिनोलॉजिस्ट फैसल ॾेरो।